बिरादरी की तरफा प्रेस क्लब शहदादपुर जो एहतजाज किया पियो वञे। ही एहतजाज जो आहे सो मारम अली संजराणी जे कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज किया पियो वञे। लुंड बिरादरी मामूली ॻाल्हि तां ख़सीस ॻाल्हि तां जेको आहे सो नाहक खून करे विधो आहे ऐं जेको सो 10 खां वधीक जेके असांजा बेगुनाहनि खे जेको आहे ज़ख़्मी करे विधो आहे उहे सीरियस कंडीशन में आहिनि। ऐं जेको सो मोहम्मद हुसैन संजराणी जेका बनी आहे उनजी मिल्कियत आहे, ज़ाती मिल्कियत आहे, धणी जेको वस वारो कुझु बि करे सघे थो ऐं उन जी जेको आहे सो बनी ते फुटी चूंड थी रही उन ॻाल्हि तां जेको आहे सो हुन लेबर खे वञी धिका विका ॾिना आहिनि ऐं उन ॻाल्हि तां जी डंडा कुंडा खणी हथियार खणी जेको आहे सो बेगुनाह मारम अली संजराणी खे शहीद कयो वियो आहे। असांजो एहतजाज जेको आहे सो उन्हनि जी कातिल ऐं उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ एहतजाज आहे। FIR जेका सो शाहपुर थाणे ते कट थी चुकी आहे। 10 ॾींहं तक़रीबन 8 ॾींहं गुज़रण बावजूद बि जेको आहे सो शहीद जा कातिल गिरफ़्तार छो न थिया, छाजे करे गिरफ़्तार FIR थी वई आहे, मुख्य जवाबदार गिरफ़्तार न थिया आहिनि। बाक़ी 2-3 ॼणा अलाए कहिड़ा हुननि ॾेई करे जेको आहे सो उहे गिरफ़्तार करे वठी वई आहे। असुल कातिल गिरफ़्तार छो न आहिनि थिया। हीउ हिकु खून आहे, खून नाहक बेगुनाह जो खून थियो आहे, उनखे शहीद कयो वियो आहे। मां ही संजराणी क़ौम ऐं सॼी जेको आहे सो जमायत उन जे तरफ़ां IG सिंध साहब SSB सांगड़ खे महिरबानी करे असल कातिलनि खे गिरफ़्तार करे कैफ़रे किरदार ताईं पहुचायो वञे ऐं शहीद खे जेको आहे इंसाफ़ ॾियारियो वञे। न त ॿी सूरत में संजराणी क़ौम ताक़त बि रखे थी ऐं जेको आहे सो इताद इको बि आहे। असां पुरअमन आहियूं, असीं पुरअमन आहियूं, असांजे पुरअमन खे कमज़ोरी न सम्झो वञे। संजराणी ताक़त हिकिड़ी रखे थी, असीं हुर जमात जा माण्हू आहियूं ऐं असीं आहियूं। महिरबानी करे शहीद जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे, न त ॿी सूरत में जेको आहे सो जमायत गॾु थींदी, संजराणी क़ौम गॾु थींदी ऐं वस वारा गॾु थींदा ऐं जेको असीं दायरे इख़्तियार खे वधाईंदासूं, एहतजाज खे बि वधाईंदासूं। औज़ुबिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अदा ही नाइंसाफ़ी थी आहे असांजे संजराणी बिरादरी सां। असांजो मालिक बि असां हा फसल बि असांजो ज़ोर ज़बर चोरी करणु मना कयो त हथियार खणी हमिलो असांजा माण्हू शहीद करणु, ही कहिड़ी दादा आहे। पोइ जेको आहे एविडेंस जेके असां पुलिस खे ॾिना, पुलिस जेको रद कयो आहे उहो ई असांखे जेको आहे लॻो आहे। उन ते अफ़सोस पुलिस संजीदगी सां जेको आहे पई स्टैंड वटि। असां जेको आहे वज़ीर आला खे मक़बूल साहिब खे ख़ैर आहे, उनखे अपील बराए महिरबानी अॼु इन ॻाल्हि खे 8 ॾींहं तव्हां को स्टैंड कोन थियो आहे, साहिब जे तरफ़ां कोन थियो आहे, SP साहिब को स्टैंड कोन थियो। बराए महिरबानी को जो साम्हूं का छो असां सां इहा ज़्यादती थिए पई, कातल असल छो नथा गिरफ़्तार कया, पुलिस हिसदारी छो पई करे। महिरबानी करे हाणे इमदारी बंदि कयो, इंसाफ़ ऐं हक़ करण जी कोशिशि कयो ऐं हक़ त बहितरु रहंदो। न त सुबुह एहतजाज जो दाइरो वाईंदासूं, बाईपास बि बंदि। आला हज़रत पीर सरदार जी हिमायत खुलफा आहिनि, अला कोन हिकणो असां उहे आहियूं। पाकि बॉर्डर जी हिफ़ाज़त आहियूं त असां पंहिंजी हिफ़ाज़त ॼाणूं था। असांखे पुरअमन एहतजाज रहण जो हक़ आहे। जो एहतजाज अॼु शहदाद जो रिकॉर्ड एहतजाज ते थिए थो त ठीकु आहे, त पोइ हक़ सभु हथ वठण सां पंहिंजा जेको न मिलंदा आहिनि। जो नौजवान है वो नाहक बेगुनाह जो क़त्ल किया है ऐं उन खां 7 खां 8 संजराणी उनके ज़ख़्मी हालत में वो अस्पताल में एडमिट आहिनि। जवाबदारनि ते जेके मुख्य उन्हनि ते FIR बट अनफॉर्चुनेटली उन ताईं जेका अरेस्ट न थी सघिया। आख़िर जेका रिस्पॉन्सिबिलिटी आहे पुलिस छो न, जेकॾहिं जवाबदार अरेस्ट न कया विया त असां अपील था कयूं कि SP सांगड़ के SHO करके बाबा तू जल्द जेके हक़ीक़ी जवाबदारनि उनखे अरेस्ट ॿी सूरत में आहे पूरी सिंध में हड़ताल कंदासीं ऐं बाईपास बि हड़ताल कंदासीं, बायो ॾींदासीं। सिंध हुकूमत असांखे ॾिनो छा, कसम सां चवां 15-20 साल हुकूमत अछनि जा तोहफ़ा ॾिना आहिनि। एतिरा सिंधी किरियल रोज़ असां लाश कयूं नथी, सिंध उथलंदी, असां दाइरो वसी कंदासीं। महिरबानी SHO SP IG सिंध पंहिंजा जेके अरेस्ट मां जल्द असां गिरफ्तार कयो।